उते पिया आहिनि लथल आहिनि ॻोठ ॾे पहिरियों तारां न हुयूं तारां मिलियूं आहिनि सीमेंट जा 10 पोल आहिनि 12 शहरयार खाना महाराज जे तरफ़ां मिलियल आहिनि उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि 20 सालनि खां असां दरपदर हुयासीं बिजली असांजे ॻोठ में न हुई काफ़ी अरसे खां असां साईं जन खे वटि अर्ज़ु रखंदा पिया आयासीं 6 सालनि खां वठी अॼु कमु थियो आहे ख़ैर सां मिलियल आहे ट्रांसफार्म बि पहिरियों मिलियल आहे हिननि खे असांखे हुकुम थियो मोहम्मद शहरयार खान साहिब जो एम एल ए साहिब जो हिननि खे तकलीफ़ हुई तक़रीबन गुज़िरियल 20 सालनि खां हिननि जी बिजली न हुई साहिब जो असांखे हुकुम थियो त हिननि खे बिजली जी मंज़ूरु कराए असां हिननि खे पोल पुॼराया आहिनि बाक़ी तारूं वग़ैरह हर शइ पहुची वियूं आहिनि इनशाला हफ़्ते नाल मोहम्मद यासीन मां साहिब एम एल ए मोहम्मद शहरयार खान साहिब फोकल पर्सन आहे बाबरा जो कमकार जॾहिं भाऊ यासीन कोशिशि कंदे चङो टाइम जा 5-6 माह लॻी वेंदा काग़ज़ ठाहिण करण में साहिब जो ज़ोर नसला सरदार साहिब लाइ थोरा ताईं उनजी महिरबानी आहे महिनत आहे उनजी बंगलो इंचार्ज आहे शइ न आहे यासीन साहिब वरी जी महिरबानी आहे साहिब शहरयार खान थोरा आहियूं जो 25 साल फ़ैदा बिजली कान्हे उहा बि प्लस में शेख महल आहे तार जो कमु उहो बि थींदो